वापडा जी निजकारी खिलाफ़ सेपको डिवीज़न नौशरो फिरोज़ आडो मुलाज़मन कम छड हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स जे अगवाड़नि अली नवाज़ मलक, ग़ुलाम सरवर सूमरो, याकूब आलमाणी, मोहम्मद जुड़ियल डेथो, आफ्ताब कलोड़ो, बुढ़ल सोलंगी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिलेक्टेड वफ़ाक़ी सरकार वापडा जी निजकारी करे पंहिंजा पेट भरण चाहे थी। हिन वक़्तु नवां मुलाज़िम मुक़ररु करण बदिरां नंढनि मुलाज़िमनि सां ज़ुल्म करे खेनि हटायो पियो वञे। अॼु असांजो पुरअमन एहतजाज आहे जंहिंजो दाइरो वधाए बि सघिजे थो। हिननि जो चवणु हो त जेकॾहिं हिन नाअहल हुकूमत निजकारीअ वारे अमल तां हथु न खयो त समूरे मुल्क में लाइट जो शट डाउन करे छॾींदासीं ऐं पार्लियामेंट आॾो जेकॾहिं एहतजाज करणो पियो त उहो बि कंदासीं, पर वापडा जी निजकारी कंहिं बि सूरत में थियणु न ॾींदासीं। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ सेपको जे मुलाज़िमनि निजकारी अमल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। कैमरामैन सनाउल्ला अब्बासीअ सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।